अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा व सलामुन अला इबादिहि अल्लज़ीना इस्तफ़ा ला सियमा अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु ज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहुहु बुक्रतन व असीला हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुख़रिजकुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर व कान बिल-मुअ्मिनीना रहीमा तहिय्यतुहुम यौम यल्क़ौनहु सलाम व अ'द्द लहुम अजरन करीमा या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दा'iयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा वर्ज़ुक़नी फ़हमा सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त बुलंद आवाज़ दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज दोस्तों ऐं मुसलमान भाइरों, मां सूरत अहज़ाब मजा कुरान शरीफ जूं चंद आयतूं तव्हांजे साम्हूं पढ़ी वठमि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे हक़ ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उन खां बाद में मूंखे अव्हां खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अज़ीज़ दोस्तों, हिन मदरसे सां मुंहिंजी मुनासिबत हिकिड़े तालिबुल इल्म जी आहे। मरहूम उस्ताद निसार अहमद पिताफ़ी रहमतुल्लाह अलैह जन वटि कुछ वक्त हिन मदरसे में रहिया हुयासीं। बस उन निस्बत के कायम रखण जे लाइ मूं हिते हाज़िरी ॾिनी आहे। हज़रत साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह उहे मुंहिंजा मामा हुया। हज़रत साईं काका ख़ैर मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा वालिद साहब। मुंहिंजो हिफ़िज़ उस्ताद दोस्त अली लखन रहमतुल्लाह अलैह जन वटि थियो हुयो। इन जे करे घोटकी सां असांजी निस्बत उस्ताद ऐं शागिर्द वारी आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं इन निस्बत ते असांखे क़यामत ताईं राहे। अज़ीज़ दोस्तों, मां जेके अव्हां जे साम्हूं आयतूं पढ़ियूं आहिनि इन में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ज़िक्र जो बयानु फ़रमायो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तालीमात में अंबिया अलैहिस्सलाम खे बि इन जे लाइ मोकिलियो त मुंहिंजो यादगिरो कयो। असां वटि ख़ानगाही सिलसिलो हूंदो आहे, उहो बि इन निस्बत जो हूंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जी यादि कजे। ऐं अल्लाह ताला ॿी जॻह ते फ़रमाए थो त वल ज़िक्रुल्लाहि अकबर, अल्लाह ताला जी यादि तमामु वॾी शइ आहे। उहे दिलियूं मुबारक आहिनि, उहे ज़बानूं बरकत वारियूं आहिनि जंहिंजे ज़बान ते अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र आहे। तंहिंजे करे अल्लाह जे रसूल फरमायो ला तज़ालु लिसानक ज़ाकिरन, तुंहिंजी ज़बान हमेशा अल्लाह ताला जो ज़िक्र करण वारी हुजे। रातिबन बि ज़िक्रिल्लाह, ईअं बि अचे थो त हमेशा अल्लाह जे ज़िक्र सां आली हुजे। छाजे करे अल्लाह से फरमाए थो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, माना तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। जेकॾहिं मूंखे तूं पंहिंजे जीअ में यादि करे त मां तोखे पंहिंजे जीअ में यादि कंदुसि। रब से फरमाए थो त मूंखे जेकॾहिं के मजलिस में यादि कंदो त मां अहिड़ी मजलिस में यादि कंदुमि जेका तव्हांजी मजलिस खां वधीक हूंदी, बहितर हूंदी, छो त उहा मलाइकनि मुक़र्रबनि जी हूंदी, अंबिया अलैहिस्सलाम नबीअ ऐं मुरसलनि जी मजलिस हूंदी। अलाए कहिड़ा आहिनि जेके अल्लाह जो नालो यादि कंदा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, असांजा जलसा थियनि था। मुंहिंजो ताल्लुक़ ज़िले जेकबाबाद सां आहे। मां पंहिंजे इलाइक़े जी तो ॻाल्हि ॿुधायां पियो त असां जलसा त वॾा कयूं था, लखे रुपया उन ते ख़र्च कनि था पिया, पर हिकिड़ो माण्हू बि
जलसे ॿुधण खां बाद में निमाज़ी नथो थिए, न जलसे कराइण वारे में, न जलसे में वाइज़ करण वारे में, न जलसे के ॿुधण वारे में इख़लास रहे। नबी जी फरमाया अन्नास कुल्लुहुम हालिकून, माण्हू सभु हलाक थी वेंदा, बचंदा वञी उहे जेके इल्म वारा आहिनि, इल्म वारा बि हलाक थींदा। फरमायो उहे बचंदा जेके पंहिंजे इल्म ते अमल करनि, ऐं फरमायो त अमल करण वारा बि हलाक थींदा, बचंदा उहे जेके मुख़लिस हुजनि, जेके इख़लास हुजे। ऐं फरमायो वल मुख़लसून अला ख़तरिन अज़ीम, मुख़लिसनि खे बि वॾो ख़तरो। अॼु मुंहिंजे हिते स्टेज ते वेहण खां बाद में जेको शैतान मुंहिंजे क़ल्ब ते इल्का कंदो उहो इहो हूंदो, उहो इहो चवंदो त माण्हू चवनि त हे वॾो आलिम हुयो, माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, रसूलुल्लाह फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरियों 3 शख़्स ईंदा जंहिंजा अमल वॾा हूंदा पर इख़लास न हुजण जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे उबतो जहन्नम में विझाए। तंहिंजे करे सभ खां पहिरियों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे आमाल जे अंदरि नियत जे इख़लास जी तलकीन फरमाई आहे। फरमाया इन्नमल अमालु बिन्निया, अमल जो मदार नियत सां आहे। जेतिरो नियत में इख़लास हूंदो एतिरो अमल अल्लाह तबारक व तआला वटि वधीक मक़बूल थींदो। तव्हांखे ख़बर आहे सहाबा बज़ाहिर त जेका दौलत इस्लाम जे रस्ते में ख़र्च कई, असां खां भले तइदाद जे लिहाज़ सां घटि हुजे, असांजी करोड़नि में हुजे, उहा रुपयनि में हुजे, पर जेको इख़लास अमल सहाबा जे अंदरि हुयो उहो इख़लास को मुंहिंजे अंदरि कोन्हे। तंहिंजे करे अज़ीज़ दोस्तो, सभ खां पहिरियों मां अल्लाह सां दुआ घुरां थो त मुंहिंजे हिन वैज़ खे क़यामत जे ॾींहुं हसरत जो सबब न बणाए, क़यामत जे ॾींहुं अल्लाह निजात जो ज़रियो बणाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मां कल्ह पंहिंजे ठुल में हिकिड़ी जॻह ते वाज़ कयो, उते मुंहिंजी दिलि में हिकिड़ी ख़्यालु आयो, ॻाल्हि आई त जलसो कयूं था पिया, असांजे जलसे मां हिकिड़ो माण्हू बि निमाज़ी नथो थिए, जेका तव्हांखे सवेर मां ॻाल्हि चई। ऐं अॻे असां आलिम मजलिस में अल्लाह जो ज़िक्र कराईंदा, अॼु उहा शइ बि असांखे वई, पंहिंजे अल्लाह जी यादि खे असां ऐब था सम्झूं। दुनिया जे माण्हुनि जा ज़िक्र त कयूं था पर पंहिंजे रब्बुल आलमीन जो ज़िक्र कोन था। लेकिन अल्लाह सां हिकु दुआ आहे, अल्लाह सां असांखे ज़ाकिर बणाए, अल्लाह सां असांखे शाकिर बणाए। ॿिए नंबर ते फितने जो दौर आहे। नबी से फरमायो ईअं फितना ईंदा कल लैलिल मुज़लिम, जीअं ऊंधारी राति हूंदी आहे। ईअं बि फरमायो जीअं तस्बीह खे टोड़जे, टुटी पए तस्बीह, पोइ हिक ॿिए जे पोयां दाणा ईंदा आहिनि। फरमायो त पए दर पए फितना ईंदा। युस्बिहु मुमिन व युमसी काफिरा, सुबुह जो माण्हू मुस्लमान हूंदो, शाम जो काफ़िर हूंदो। यबीउ दीन जॾहिं यफिरुल मरउ मिन अखीह, माण्हू पंहिंजे भाउ खां भॼंदो, पंहिंजी माउ खां भॼंदो। क़ुरान चवे थो वसाहिबती, मुड़ुस पंहिंजी ज़ाल खां भॼंदो। उन टाइम ते सॼी इंसानियत अब्बा आदम वटि वेंदी ऐं उनखे चवंदी त बाबा सिज नेज़े जे बराबरि आहे, केॾी गर्मी आहे, अल्लाह खां सिफारिश कर, ज़मीन काने जी बणिजी चुकी आहे, रब खे अर्ज़ कर त असांजो हिसाब किताब थिए। अब्बा आदम इनकार कंदो, तव्हांखे किसो ॿुधल आहे त सभु नबी इनकार कंदा। उन टाइम ते तव्हां असां सॼियूं उम्मतूं अवलीन आख़िरीन मुस्तफ़ा जे बारगाह में ईंदासीं, मुस्तफ़ा जी ख़िदमत में ईंदासीं। मुंहिंजो ऐं तुंहिंजो आका इनकार कोन कंदो। रब साईं जे साम्हूं सजदे में किरी पवंदो। रब साईं फरमाईंदो सल तो त इरफा रासक, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथो पंहिंजो मथे खण, सल तो त जेको तूं घुर मां तोखे ॾियां। चओ न सुभान अल्लाह। वशवा तो शफ़ा, जेका तूं सिफारिश कर तुंहिंजी आका सिफारिश क़बूल आहे। वो ॿुधायो जंहिं ॾींहुं अबू अम्मा बेज़ार, भाउ भाउ खां बेज़ार, उन ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खां बेज़ार कोन हूंदो। नबी साईं असांजी सिफारिश कंदो त नबी साईं सां मोहबत कजे या न कजे। ॾाढा त ॻाल्हायो, रसूलुल्लाह सां मोहबत कजे, छो त कमाल हुनजे अंदरि आहे। फरमायो लिवाउल हम्द यौमल क़यामत बियदी, अल्लाह जे हम्द जो झंडो क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे हथ में।
वमा मिन नबीन इल्ला व तहत लिवाई यौमल क़ियामह, हर नबी मुझे झंडे जे हेठां हूंदो। केड़ा जेके चवनि था त क़यामत जी असां नबी सिंह जे झंडे जे हेठां हूंदो। अल्लाह से असांखे जेका जमात शामिल आहे अल्लाह उनखे नबी सिंह जी झंडे जी छांव नसीब फरमाए। तो मुझा दोस्तो जेकॾहिं कमाल जे करे दुनिया मोहब्बत कंदी आहे त मुझे तुझे आका जे साम्हूं कंहिंजो कमाल बि कोन्हे। जेकॾहिं नवाल जे करे मोहब्बत कंदी आहे सखा जे करे त अम्मा आयशा बि फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾा सखी हुया, एॾा सखी हुया, कर रीहिल मुरसल, छूट हवा खां वधीक सखी हुया रसूलुल्लाह। तंहिंजे करे मोहब्बत टिनि शयुनि जे करे थींदी आहे। टई शयूं कंहिंजे अंदरि मौजूद आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि मौजूद आहिनि। असां मुस्लमान पंहिंजे बच्चनि खे बि इहा तालीम ॾियूं, अल्लिमू सिब्यानकुम मोहब्बत नबीकुम। ख़ुदा जो कसम आहे, मां त चवंदो आहियां पंहिंजे बच्चनि खे नबी सिंह जी मोहब्बत सेखारींदा। ईसाई एनजीओ स्कूलनि जे ज़रिए, चूंकि अक्सर असांजा ॿार मदरसनि में कोन था पढ़नि, स्कूलनि में पढ़नि था, उते इहा नई तालीम शुरू कई अथऊं त नंढड़नि ॿारनि खे सेखारनि था त मोहम्मद जे ज़रिए दुआ घुरो, ॾिसूं तव्हांखे कुझु मिले थो। दुआ ॿार घुरी घुरी थकनि था, काश नथी मिले। वरी छित ते अहिड़ो सिस्टम रखायो अथऊं जो हुन में टाफियूं, सामान, शयूं, हर शइ रखियल आहिनि। चवनि था हाणे ईसा माज़ अल्लाह पुत्र अल्लाह जो, उन जे लाइ दुआ घुरो, ॾिसो मतां तव्हांखे उन जे करे का शइ मिले। उहे जो नंढा मासूम ॿार, उन्हनि खे त ख़बर कोन हूंदी आहे कि साज़ जी, उहे दुआ घुरंदा आहिनि, वॾो बटण हणनि था, शयूं किरनि थियूं। ॿार सम्झनि था त मोहम्मद जे करे कुझु न मिलियो, ईसा जे करे सभु कुझु मिलियो। तंहिंजे करे पंहिंजे बच्चनि खे नबी सिंह जी मोहब्बत सेखारींदा। कहिड़ा आहिनि जेके पंहिंजे बच्चनि खे नबी सिंह जी मोहब्बत सेखारींदा? मां तव्हांखे इहा इल्तिजा कयां थो, अपील कयां थो, पंहिंजे बच्चनि खे ॿुधाईंदा कयो त असां नबी सिंह सां छो मोहब्बत कंदा। उम्मत घोर थी वञे रसूलुल्लाह जे मथां, गुस्ताखी बर्दाश्त आहे छाजे करे न आहे? ख़ुदा जो कसम मुंहिंजे अब्बा खे को ॻाल्हाए माफ़ करे सघां थो, मूंखे को ॻाल्हाए माफ़ करे सघां थो, पर मुहम्मद रसूलुल्लाह खे जेकॾहिं ॻाल्हाईंदो उहा ज़बान जो काकड़े खां कंदासीं इंशाअल्लाह। या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत छाजे करे आहे? इन जे करे त हे क़ुरान मिलियो आहे, बि कंहिंजे करे मिलियो आहे? रसूलुल्लाह जे करे मिलियो आहे। अल्लाह जी असांखे शुनास थी आहे बि कंहिंजे करे थी आहे? मुहम्मद रसूलुल्लाह जे करे थी आहे। तंहिंजे करे नबी से फरमायो ला युमिन अहदुकुम, तव्हां मां कोई हिकिड़ो मोमिन न आहे हत्ता अकून अहब इलैहि, तव्हां त मां वधीक महबूब हुजां उन जी तरफ़, पंहिंजे माल खां, पंहिंजी औलाद खां, पंहिंजे वलद खां, पंहिंजे वालिद खां, इंसान ज़ात खां वधीक महबूब जेकॾहिं हुजां त मां मोहम्मद मुस्तफ़ा आहियां। तंहिंजे करे असांजो महबूब पंहिंजी जान न आहे, जो असांजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आहे। वदा जॾहिं नबी साईं सां असांखे एॾी मोहब्बत आहे त पोइ नबी साईं फरमायो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती, उम्मत में जॾहिं फसाद हुजे, उम्मत में जॾहिं फितना अचनि, उन टाइम ते मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा करे उनखे 100 शहीद जो सवाब मिले। अबा घणनि शहीदनि जो सवाब? कहिड़नि खे 100 शहीद जो सवाब खपे? सभिनि खे खपे। त पोइ जेके दोस्त जेके ॾाढी कोन्हे अॼु हिन जलसे में उथी करे ऐलान कनि त असां नबी साईं जी मोहब्बत जे करे नबी साईं जी हिन सुन्नत खे ज़िंदा कयूं। मुंहिंजे ठुल जे दवाइज़ में अल्हम्दुलिल्लाह 5-5, 10-10, 15-15 माण्हू उथी वेंदा आहिनि जैसे अॼु खां अॻिते रसूलुल्लाह जी सुन्नत खे असां न कूड़ींदासीं। पोइ जेकॾहिं असां नबी साईं खे पंहिंजो मोहसिन सम्झूं था, नबी साईं खे पंहिंजो महबूब सम्झूं था, त पोइ महबूब जी हर शइ वणंदी आहे न वणंदी आहे? अदा हिन पूरे जलसे में मां तव्हांखे चंदे जी अपील करण न आयो आहियां, मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत रखण जी अपील करण वारो आयो आहियां। कहिड़ा दोस्त जेके ॾाढी न आहे हाणे उथी करे ऐलान करे अॼु खां अॻिते मां रसूलुल्लाह जी मोहब्बत जे करे ॾाढी खे न घुराईंदुसि। काफ़ी दोस्त वेठा आहिनि जेके ॾाढी न आहे, मां उनखे अपील कयां थो त ख़ुदा जे वास्ते ॾाढी रखो। सही ख़लीफ़ो अहमद दीन रहमतुल्लाह अलैह फरमाइनि पिया, बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी, नबी से फरमायो त ॾाढी कूड़ियो माते सलाम ऐं दुरूद पढ़ंदो आहे, मां उनजो क़बूल न कंदो। या थोड़ी मालूम आहे हे दुनिया जी ज़िंदगी घणा ॾींहं आहे, कई नौजवान रोज़ मरनि था पिया। तंहिंजे करे पूरे जलसे में हिकिड़ो माण्हू बि न आहे। असांजे जलसे जो मक़सदु, मां चवां थो जलसे जो मक़सदु न रहियो आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू जलसे में निमाज़ी न बणिजे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॾाढी न रखे, त पोइ असांजी ज़िंदगी जो मक़सदु कहिड़ो? त मुंहिंजा दोस्तो इहो सवाल आहे जो अॼु सुन्नत ते अमल करणु असांखे टाटनि खां वधीक महांगो थो पए।
मां घोटकी जी जमात के पांजी ठुल जी जमात का वधिक अल्हम्दुलिल्लाह दीनदार समझदो आया, वधिक होशियार समझदो आया। पूरी जमात माला हिकड़ो तो थे कम से कम त वनी पांजे इलाके में चऊं तो सही तरह हिकड़े माण्हू दाढ़ी रखी। तोखे तो दाढ़ी आए सोना, तोखे दाढ़ी आए, जेके नाई वो थे सामो बैठा दोस्त, जेके नाई कोई जज़ाकल्लाह खैर, जज़ाकल्लाह खैर। अल्लाह से कबूल फरमाए, अल्लाह से इनके 100 शहीद जो सवाब। तो मुझा दोस्तों तो मार्ज केम तो रसूलुल्लाह साहब के मोहब्बत है, जज़ाकुमुल्लाह खैर। माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह अना दिन के भी तौफीक दींदो, जेके न थियन उनन जी दिल में भी मुझी गाल पेवस्त थी वया, भले न उठन पर इंशाअल्लाह माखे उम्मीद है तो अल्लाह करे इन जलसे में उठण का बाद में दाढ़ी रखंदा। नबी से की सुन्नतुन के जिंदा कयो, पांजे इस्लाम ते फख्र कयो। अजु चवंदा त असा के आरा असा मुसलमान हो, पर मां त चवंदो त असा के फख्र आ असा मुसलमान आए कि न। इन दाढ़ी ते भी फख्र आ, इन पटके ते भी फख्र आए कि न। असा इन सूटेटन बूटेटन के दिसी पांजी तहजीब ते शर्मिंदा न थींदाऊं, असा जो पांजी तहजीब ते फख्र कंदा। रज़ीतु बिल्लाहि रब्बन, असा पांजी अल्लाह के रब हुजण ते राज़ी आहियूं, राज़ी आहियूं या न आहियूं। व बिल इस्लाम दीनन, इस्लाम जे दीन हुजण ते राज़ी आहियूं या न आहियूं। व बि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल व नबिया, मुहम्मद मुस्तफा असा जो रहबर असा इन ते भी राज़ी आहियूं। जेकर अजीज दोस्तों माता के चुम तो अल्लाह के याद किया, अल्लाह जो याद किया तमाम बड़ी शे। अल्लाह तबारक व तआला हदीस कुदसी में चे तो फरमाए तो पियो, ऐ बाला जेकरे मारे तो हिकड़ी गिराट थींदे त मां तो वट गिराट हुई। ऐ बाला जेकरे तू माते हथ जेतरो ईंदे अते तो कबान मां बहत तो रहींदुस। इन अते तने हर वेलतन जेकरे माले तू पंध करे ईंदे त मुंजी रहमत तोखे टोड़ी करे भागरो पाई। तने करे असा अल्लाह ताला जी याद के सब चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। कुछ दोस्त शर्मिंदा थे ना, आवाज में ना करना, बुलंद आवाज अल्लाह जो पूछो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। यो जिक्र करना। हज़रत से हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह, हज़रत से अमरोटी रहमतुल्लाह अलैह, ताज मोहम्मद अमरोटी रहमतुल्लाह अलैह, हज़रत से हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह, इन दरगाह को असा के इयो तो फैज़ मिलियो अल्लाह ताला जी याद। तने करे असा जे नौजवानन मा त अल्लाह जो जिक्र हले वियो। अगे पोड़ा हुंदा होया मगरिब का बाद में 4 तस्बीह पढ़न, हाने असा जे नौजवानन के तो उन जिक्र जी खबर ही नहीं। तने करे हालात हाज़राते गालायण का अलावा पांजे नफ्स ते गालायण। मन अरफ नफ्सहु फकत अरफ रब्बहु, जे इन नफ्स के सुञातो न उन पांजे रब के सुञातो। नबी से फरमाया अल कय्यिस मन खान नफ्सहु, अकलमंद वो तव जेको इन नफ्स के सुञाणे। व अमिल लिमा बादल मौत, मरण का बाद जे लाइ अमल करे। असा जो हिकिड़ो बुजुर्ग मौलाना ज़रवली खान वफ़ात करे वियो, वो उन जी हिकिड़ी किन पाई तव, वो बुधाए पियो त मरण खां अॻु में मां हिकिड़ो ख्वाब लधो, उन में मां इहो ॾिठुमि त मां वफ़ात करे आहियां, कब्र जे अंदरि सुतो पियो आहियां, मां को फरिश्ता पुछण आया आहिनि, ऐं उते जॾहिं पुछा शुरू थिया ॿ चेहरा सोना नमूदार थिया। चओ न सुभान अल्लाह। उन्हनि मुंहिंजे तरफ़ खां सुवाल जवाब न आहिनि, मुंहिंजे तरफ़ खां जवाब उन्हनि ॾेई छॾिया आहिनि। उन खां बाद में मांखे चवनि था त मांखे सुञाणे थो, चए मां त तव्हांखे नथो सुञाणियां, चए तुंहिंजो ॾोह न आहे, मुंहिंजी उते सूरत ॿी हिते सूरत ॿी आहे, मां ख़ुदा जो क़ुरान आहे, तूं उन जी तालीम पढ़ंदे ऐं पढ़ाईंदे मांखे अल्लाह साईं मोकिलियो आहे त तुंहिंजी वञी हिफ़ाज़त कयां। हाणे मां क़यामत तोसां क़ब्र में गॾु हूंदुसि। चए सॼे पासे में बीठी थी सुञाणे त कहिड़ा, चएसि मां नथो सुञाणियां, चए इहा फजर जी निमाज़ थी। कहिड़ा आहिनि जेका वाइदो कनि त क़ुरान सां बि निभाईंदासीं त निमाज़ सां बि निभाईंदासीं। तबलीग जमात जा दोस्त ॿुधाइनि पिया, पंजाब जे इलाइक़े में असां वियासीं, हिकिड़ी मस्जिद में ट्रब पटे करे मस्जिद खे असां आबाद कयोसीं। ॻोठ वारा आया, चयो ख़ुदा जे वास्ते राति हिते न रहो, वॾो आवाज़ थींदो आहे, मतां तव्हां को मरी न वञे, हा न फाटी पएसि।
तंहिंजे करे तव्हां निकिरी वञो, असां तव्हांजा ख़ैर खाऊं। असां चयोसीं बाबा असां अलाह जा महिमान आहियूं, रब असांजी हिफ़ाज़त कंदो। राति जो वाकई देर सां तहज्जुद जे टाइम ते आवाज़ ख़ौफ़नाक शुरू थियो। असां सभु थियासीं, क़ुरान शरीफ़ खे सीने सां लॻायोसीं। आख़िर असांजे अमीर साहब जुरत करे ॻाल्हायो त बाबा तूं देव आहे जिन आहे कहिड़ी शइ, असांखे परेशान थो करे पियो। ॿुधाए त मां देव ऐं जिन कोन आहियां, मां अलाह जो घर मस्जिद आहे, मुस्लमाननि जे करे मां रुआं थो, मुस्लमाननि मूंखे वैरान कयो। अॼु ख़ुदा जो कसम, जेकॾहिं अलाह साईं हिन मस्जिद खे ज़बान ॾिए न, इन्हनि खे अलाह तबारक व तआला इहा तौफ़ीक़ ॾिए न, तव्हांजे असांजे अमलनि जे करे मस्जिदूं रोइनि। अॼु असां होटल खे आबाद कयो आहे। मुस्लमान सोच, तूं होटल खे आबाद कयो, तूं घर खे आबाद कयो, तूं बने ॿारी खे आबाद कयो, तूं न आबाद कयो त ख़ुदा जे घर मस्जिद खे आबाद कयो। हालांकि कुरान चवे थो हल अता अलल इंसान हीन मिन अद्दर लम यकुन शय्यन मज़कूरा। इंसान जे मथां अहिड़ो दौर बि आयो आहे जो हिन धरती ते को इंसान हुयो ई कोन। अब आहे कि न? असांजे अचण खां अॻ में न हुजण हुयो, वरी असांजे वञण खां बाद में बि न हुजण आहे, हेॾो बि न हुजण आहे, हेॾो बि न हुजण आहे, विच में तव्हां असांजो हुजण आहे कि न? अब असां अॻ में हुयासीं, जंहिंजी 50 साल उमिरि आहे 50 साल खां अॻ में कोन हो, जंहिंजी 100 साल उमिरि आहे 100 साल खां अॻ में कोन हो। अहिड़े नमूने सां वरी 100 साल खां बाद में असां वटि हूंदो बि केर बि न हूंदो, कंहिंजी ज़ात बाक़ी रहंदी। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। अज़ीज़ दोस्तों, जेको ॼायो आहे उहो मरण जे लाइ ॼायो आहे। जेको ॼायो आहे कंहिंजे लाइ ॼायो आहे? मरण जे लाइ। जेके मरण जो यकीन आहे वो दुनिया की जिंदगी की मजाक समझे। अल्लाह से फरमाया तो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब से मौत के भी पैदा कियो, हयात के भी पैदा के, पर मौत जो जिक्र अल्लाह से हयाती का आगे में क्यों आया बाबा कुरान में? मौत आगे में जिक्र के, हयाती बाद में जिक्र के। तेजे करे तोखे जेका हयाती मिली आ या मौत जी अमानत आ। ये थोड़ी जिंदगी मिली आ, छाजे करे मिली आ? ये इम्तिहान जे करे मिली आ। केजे करे मिली आ? अब दुनिया मज़रातुल आखिरा। रसूलुल्लाह फरमाइन था ये दुनिया आखिरत जी पोखा, ये पोखण जो दौर आ। असां पढ़ंदा आहियूं मदरसे में, असांजो इम्तिहान थींदो आहे त 4 कलाक ॾींदा आहिनि, त 4 कलाकनि जे अंदरि तोखे पर्चो हल करणो आहे। अल्लाह से असांखे पैदा करे हिते असांखे 50 साल ॾिनो आहे। महिरबानी आहे न? दुनिया के इम्तिहान में असांजा उस्ताद भी असांजे मथां महिरबान, पर घणा कलाक ॾींदा आहिनि? मदरसनि जा तालिब वेठा 4 कलाक ॾींदा आहिनि, त हिन में तोखे पर्चो हल करणो आहे। अल्लाह से असांखे कंहिंखे 50 साल ॾिने, कंहिंखे 60 साल ॾिने, कंहिंखे 100 साल ॾिने। अल्लाह से फरमाए थो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां तव्हांखे आज़मायां थो, ख़बर पए त सुहिणा अमल करे केरु थो अचे। तो ये जिंदगी अमानत आहे, ये दुनिया दार इम्तिहान आहे। इम्तिहान जे हाल में असां वेठा आहियूं। हाणे असां पंहिंजो पर्चो लिखूं था, पोइ जंहिंजी मर्ज़ी आहे जेको पर्चो लिखे। अल्लाह तबारक व तआला ॿई शयूं असांजे साम्हूं रखियूं आहिनि। नेकी बि रखी अथई, बदी बि रखी अथई। नेकी जी आख़िरी स्टेशन जन्नत आहे, बदी जी आख़िरी स्टेशन छा आहे? जहन्नम। तंहिंजे करे रसूलुल्लाह फरमायो, अल्लाह तबारक व तआला फरमायो ख़लक़तु हाउलाए लिहाउलाए वला उबाली। मां हिन खे हिन जे लाइ पैदा कयो आहे, पर मूंखे हिन जी परवाह न आहे। रसूलुल्लाह फरमायो अल्लाह ताला जी मुठ में, अल्लाह ताला जी मुठ में मखलूक हुई। फरमायो त हिन खे मां जन्नत जे लाइ पैदा कयो आहे। हिन में नबी आहिनि, हिन में नेकोकार आहिनि, हिन में मुरसल आहिनि, हिन में अल्लाह जा वली आहिनि, पर मूंखे हिन जी परवाह कोन्हे। हिकिड़ी मुठ में फरमायो त ख़लक़तु हाउलाए लिहाउलाए, हिननि खे मां जहन्नम जे लाइ पैदा कयो आहे। हिन में सरकशनि, फासिकनि, ज़ालिमनि, पर वला उबाली, मूंखे हिननि जी बि परवाह न आहे। अल्लाह खे कंहिंजी परवाह न आहे। आबिद जी, अमल जी, इबादत जी आबिद खे ज़रूरत आहे, माबूद खे जो ज़रूरत कोन्हे। असांजे अमल जी ख़ुदा खे ज़रूरत न आहे। तंहिंजे करे इंसान अमल करे बि सही ऐं कमे बि सही। हमेशा इहो फिक्र हुजे त मां हीअ जेका शइ कयां थो, रब तबारक व तआला मुंहिंजे हिन वाइद खे ॿुधे थो, रब से मुंहिंजे हिन निमाज़ खे ॾिसे थो। रसूलुल्लाह फरमायो त निमाज़ ईअं पढ़ कानक तरा, ॼण त अल्लाह खे ॾिसे थो। इहा निमाज़ पढ़ त मां पंहिंजे रब खे सजदो कयां। अॼु मुस्लमान खां निमाज़ हली अस्सलातु मेराजुल मोमिनीन। नबी से फरमायो निमाज़ मोमिन जो मेराज आहे। अदा छा आहे? निमाज़ मोमिन जो मेराज आहे। तंहिंजे करे मोहम्मद मुस्तफ़ा जेको मौजूदो आहे उहो मेराज जो। अदा हे कहिड़ो महीनो आहे?
कहिड़ो महीनो आहे? रजब जो महीनो आहे। असां को इस्लामी महीना ई विसरी, काफ़रनि जा महीना यादि आहिनि, पंहिंजा महीना विसरी, काफ़रनि जूं तारीख़ूं यादि आहिनि, पंहिंजूं तारीख़ूं विसरी। लतत्तबिउन सुनन मन क़ब्लकुम, नबी से फरमायो तव्हां अॻियुनि उम्मतुनि जी ताबेदारी कंदव, शिब्रन बिशिब्रिन ज़िराअन बिज़िरा, फरमायो त किरट किरट ते बाड़ी बाड़ी ते तव्हांजी ताबेदारी कंदव। तव्हां त हता लो दखलू, फरमायो तव्हां त उन मां को जेकॾहिं दाख़िल थिए फी जुहर सब्बिन, ॻोह जे डर में त उन जे कढ वेंदा। रसूलुल्लाह फरमायो तव्हां त जेकॾहिं उन्हनि मां को पंहिंजी माउ सां ज़िना कंदो, फरमायो रसूलुल्लाह त मुंहिंजी उम्मत में बि अहिड़ा मनूस पैदा थींदा जेके पंहिंजी माउ सां ज़िना कंदा। छॾे ॾियो यहूद ऐं नसारनि जी ताबेदारी खे, असांखे पंहिंजे इस्लाम सां ताल्लुक़ खे निभाइणो आहे। वातसिमू बिहब्लिल्लाह, हिन अल्लाह जी रस्सी खे चिंबड़ी पओ। कंहिंजी रस्सी खे चिंबड़ो? हे क़ुरान कंहिंजी रस्सी आहे? अल्लाह जी रस्सी आहे, इनखे चिंबड़ो आहे असांखे। तंहिंजे करे क़ुरान जी तालीम खे आम, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो। हिन टाइम ते दुनिया में ॿुधाइनि था त 6 करोड़नि खां वधीक मुस्लमान क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि। चओ न अल्हम्दुलिल्लाह। तौरात जो हिकिड़ो हाफ़िज़ कोन्हे, इंजील जो हिकिड़ो हाफ़िज़ कोन्हे, ज़बूर जो हिकिड़ो हाफ़िज़ कोन्हे, तव्हां सिंध वटि भिटाई जो हिकिड़ो रिसाले जो हाफ़िज़ कोन्हे, पर अल्हम्दुलिल्लाह 6 करोड़नि खां वधीक हिन धरती जे मथां केॾा हाफ़िज़ मौजूद आहिनि? क़ुरान जा हाफ़िज़ मौजूद आहिनि। युरीदून लियुत्फिउ नूरल्लाह बिअफ़वाहिहिम, इरादो कनि था त अल्लाह जे नूर खे पंहिंजे फूकनि सां मिटाइनि। वल्लाहु मुतिम्मु नूरिही, अल्लाह पंहिंजे नूर खे मुकमल कंदो। छाजे करे? तौरात जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह जो कोन हो, इंजील जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह जो कोन हो। अल्लाह से फरमायो त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। प्यारा तुंहिंजे क़ल्ब ते क़ुरान खे नाज़िल बि असां कयो आहे, क़यामत जे सुबुह जे उभरण ताईं हिन क़ुरान जी हिफ़ाज़त बि असां कंदासीं। तंहिंजे करे तव्हां ॾिसो अॼु खाटल कपिड़नि वारे खे क़ुरान जो हाफ़िज़ आहे या नाहे? जेको सिंघ बि नथो कढी सघे उहो क़ुरान जो हाफ़िज़ आहे या नाहे? सम्झ में आयो त हिफ़ाज़त केरु थो करे? बैतुल्लाह जे मथां हमलो थियो, अल्लाह तबारक व तआला अबाबीलन जो लश्कर मोकिले बैतुल्लाह जी कमज़ोर पखियुनि जे ज़रिए हिफ़ाज़त कई या न कई? हिते बि ग़रीबनि जे ज़रिए अल्लाह ताला हिफ़ाज़त करे। ॿुधायो त हिफ़ाज़त करण वारो अल्लाह। खुदा जो कसम आहे, हिन घोटकी में मसू कलवण में जेको क़ुरान पढ़ाए थो वञे, 7 खंडनि जे अंदर बि इहो ई क़ुरान आहे कि न? ज़बर ज़ेर जो बि फ़र्क़ु कोन्हे। दुनिया जी अमेरिका भी चाहे थी, यूरोप भी चाहे थी, रूस भी चाहे थी, चाइना भी चाहे थी त हीअ क़ुरान जी तालीम दुनिया जे अंदर न रहे, पर अल्लाह ताला राहियो अचे थो न। 1400 सालनि खां वठी तव्हां असांजा अब्बा ॾाॾा पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदा 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 त असांजो हेजान अची पहुतो आहे। अॼु माण्हू दावा कनि था त क़ुरान जी तालीम पुरानी तालीम आहे, असांखे जदीद तालीम खपे। तव्हांखे अलाए क़दीम तालीम खपे या तव्हांखे बि जदीद खपे? असांखे जदीद तालीम बि ज़रूरत आहे असांजी, पर अज़ीज़ दोस्तो क़दीम तालीम है क़ुरान जी असांजो मक़सद आहे। पर असांजे मथां एतिराज़ केरु कनि था? जेके यहूदी आहिनि, उन्हनि जी तौरात असां खां पुराणी आहे। असांजे मथां एतिराज़ करनि था ईसाई, उन्हनि जो बाइबल, उन जो ज़बूर असांजे किताब खां पुराणो आहे या न? 500 साल ईसा अलैहिस्सलाम नबी से अॻु में आयो, 2000 साल मूसा अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जे ज़माने खां अॻु में आयो, त जेके असां खां वधीक पुराणा आहिनि उन्हनि खे असांजे मथां एतिराज़ करण जी का ज़रूरत कोन्हे, आहे कि न? पर इहा ॻाल्हि ई कोन्हे, नए पुराणे जी त ॻाल्हि ई कोन्हे। मां तव्हां खां पुछां थो, क़ुरान शरीफ़ खे घणा साल थिया आहिनि दुनिया में आई? 1400 साल थिया न बाबा। हिन सिज खे घणा साल थिया? करोड़े सालनि जे गुज़रण जे बावजूद तव्हां घोटकी वारा ॿुधायो, तव्हां सिज जी रोशनी जा मोहताज आहियो या न आहियो? ॻाल्हायो त सही, मोहताज हो न बाबा। हीअ ज़मीन जे ते तव्हां असां वेठा आहियूं, जंहिंमां असां फसल खाऊं था, करोड़े सालनि खां अॻु में हीअ ज़मीन हुई। ॿुधायो त असांजा मोहताज आहियूं या न आहियूं? जॾहिं हिन ज़मीन जा बि मोहताज आहियूं, हे पाणी जेको असां पीऊं था इहो बि अल्लाह तबारक व तआला सभ खां अॻु में पैदा कयो आहे। ज़मीन खां बि अॻु में, आसमाननि खां बि अॻु में हिन पाणी खे फरमाए वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हई, हर शइ जी ज़िंदगी पाणी आहे कि न? इहो पाणी पुराणो आहे या नओं आहे? इहो बि पुराणो आहे। जॾहिं सभु शयूं पुराणियूं आहिनि, जेके क़ुरान खां वधीक पुराणियूं आहिनि, उन्हनि जा असां मोहताज आहियूं या न आहियूं? ख़ुदा जो कसम, इन्हनि जी मोहताजी खां वधीक असां क़ुरान जा मोहताज आहे कि न? छाजे करे त असांजे अंदर 2 शयूं हुयूं,
असांजे अंदरि हिकिड़ो जिस्म आहे जो रूह आहे। अल्लाह ताला जिस्म खे हिन अनासिर अरबा मां पैदा कयो, हवा पाए पाणी मिट्टी मां पैदा कयो। तंहिंजे करे इनजी खुराक बि काथे रखे, हवा पाए पाणी मिट्टी जे अंदरि रखे। अल्लाह तबारक व तआला हिन रूह खे काथो आंदो, वयसअलूनका अन रूह कुल रूह मिन अमर रब्बी। इहो आलम अमर जी शइ आहे। असांजे रूह आलम अमर जी शइ आहे, उनजी खुराक ही क़ुरान बि आलम अमर जी शइ आहे। तंहिंजे करे तव्हां दुनिया जा वॾा वॾा ॾिठा हूंदा, वॾा वॾा प्रोफेसर, वॾा वॾा मुफ़क्किर, वॾा वॾा आकिल, अल्लामा आया काज़ी जे सिंध यूनिवर्सिटी जो बुनियाद रखियो, पाकिस्तान में यूनिवर्सिटी जो बुनियाद अल्लामा आया काज़ी रखियो। उनखे जॾहिं आख़िरी वक़्तु थियो, सिंधु दरिया में बुल ॾेई करे आबघात करे छॾियो। इन्हनि खे सुकून कोन्हे, तालीम त आहिनि पर सुकून कोन अथनि। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब। पर अल्हम्दुलिल्लाह जेको हिनखे क़ुरान खे पढ़ंदो आहे, अल्लाह से हुनखे सुकून ॾींदो आहे की न। मूंखे हिकिड़ो कराची जो दोस्त ॿुधाए पियो, साईं मूंखे निंड नथी अचे पई, मूंखे निंड नथी अचे, मूंखे अहिड़ी निंड खपे थी जेका तव्हां मुला मस्जिद जे फर्श ते कंदा आहियो, मस्जिद जे तॾे ते कंदा आहियो। असांखे इन निंड जी ज़रूरत आहे। अल्लाह से असांखे ॾिनी आहे न, छाजे करे ॾींदे, छो त असांखे इत्मीनान आहे। असांखे इहो फिकुर ई कोन्हे त असांखे हेतिरा किरोड़ खपनि, हेतिरा पैसा खपनि। असांजो मक़सदु आहे खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमा। नबी से फरमाया भले में भलो इंसान हुआ जेको पाण भी क़ुरान खे पढ़े, पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाए, क़ुरान जी तालीम ॾे, क़ुरान पढ़े, क़ुरान खे पढ़ाए। नबी से फरमाया जो कुरान पाण पढ़दो वरी पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ाईंदो, उल बि संभालदा ताज यौमल क़यामत। उनजे पीउ खे अल्लाह साईं ताज पाराईंदो, जंहिंजी रोशनाई हिन सिज जी रोशनाई खां वधीक हूंदी। अदा कहिड़ा आहिनि जेके इहो ताज क़यामत जी खपे, सभिनि खे खपे। पोइ पंहिंजे बच्चन खे न्याणियुनि खे पढ़ाए। ख़ुसूसन मां न्याणियुनि जी तव्हांखे दरख़्वास्त करण आयो आहियां, पंहिंजे न्याणियुनि खे, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं मेराज ते विया, तव्हांखे ॿुधायां त रजब जो महीनो मेराज जो महीनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया, पाण सब उन्हनि फरमायो त मां ॾिसी आयुमि जहन्नम खे अक्सर उन में औरतूं। नबी से खुतबो ॾिनो औरतुनि खे, या माशर निसा, ऐं औरतुनि जी जमात सदको घणो कंदी कयो। फइनी उरीदुकुन अक्सर मिन अल-नार। मां ॾिसी आयो आहियां त जहन्नम में घणी औरतूं। तंहिंजे करे औरतुनि खे तव्हां इहो पैगाम ॿुधायो, सदको घणो कनि। ॿिए नंबर ते असांजी औरतुनि मां निमाज़ ख़तम थी वई आहे। छाजे करे ख़तम थी आहे? छो त असां उनखे तालीम न ॾिनी आहे। नबी से फरमाइनि था इल्मु फर्ज़ आहे मर्द जे मथां, औरत जे मथां। अदा कहिड़ो इल्मु आहे? हे क़ुरान जो इल्मु आहे न। इल्मु औरत जे मथां बि फर्ज़ आहे, मर्द जे मथां बि फर्ज़ आहे। तंहिंजे करे पढ़ायो पंहिंजे न्याणियुनि खे क़ुरान। अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे इलाइक़े में मदरसे बनात 20 सालनि खां हलाए रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह 7 मार्च ते मुंहिंजे मदरसे जो सालाना जलसो ख़त्म बुखारी शरीफ़ ठुल में आहे। उन में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी न्याणी बि आलिम थी रही है। अल्लाह से सभिनी न्याणियुनि खे आलिमा बणाए। तंहिंजे करे अज़ीज़ दोस्तो, मां तव्हांखे इहो अपील कयां थो पियो त पंहिंजे न्याणियुनि खे दीन जी तालीम पढ़ायो। मां तव्हांखां पुछां थो, तव्हांखे कपिड़ा बि केरु धोई ॾींदी आहे? औरत धोई ॾींदी आहे न। तव्हांखे खाधो पचाए केरु ॾींदी आहे? औरत पचाए ॾींदी आहे। जॾहिं उनखे हलाल हराम जी ख़बर न हूंदी, जॾहिं उनखे पाकी पलीती जी ख़बर न हूंदी, जॾहिं उनखे जाइज़ ऐं नाजाइज़ जी ख़बर न हूंदी, त ॿुधायो त पोइ तव्हांखे पाक शइ ॾींदी, तव्हांखे हलाल शइ करे ॾींदी, जॾहिं उनखे इल्म ई कोन्हे। तंहिंजे करे ख़ुदा जे वास्ते हिन फितरे जे दौर में जॾहिं यूरोप औरत जे मथां हमिलो कयो आहे, तव्हां ॾिसो त फोटो जे दॿे मथां कंहिंजो फोटो आहे? औरत जो फोटो आहे। औरत खे मार्केट जी शइ करे पेश कयो अथऊं। पेस्ट जी मशहूरी आहे, कंहिंजो फोटो आहे? औरत जो फोटो आहे। जंहिं शइ जी मशहूरी आहे, औरत खे मार्केट जी शइ करे पेश कयो आहे। इन दौर में असांखे पंहिंजी न्याणियुनि जी हिफ़ाज़त करणी आहे, उनखे दीन जी तालीम पढ़ाइणी आहे। जेकॾहिं न पढ़ाईंदव त ईंदड़ दौर तव्हांजो न आहे, ईंदड़ दौर यूरोप जो। तव्हांखे ख़बर आहे, जेकॾहिं हिकु मर्द पढ़ियो त हिकिड़ो फर्द पढ़ियो, जेकॾहिं हिकिड़ी औरत पढ़ी त हिकिड़ो घर पढ़ियो। दीन जी तालीम पढ़ायो। मां त ॾिसां थो, मुंहिंजूं त शागिर्द ॼणियूं आहिनि, मां त 20 सालनि खां पढ़ायां थो। मां त ॾिठो आहे त छोकिरनि खां वधीक फर्मा बरदार, छोकिरनि खां वधीक महिनत करनि थियूं पियूं। ऐं रजब जो महीनो हुर्मत वारो महीनो आहे। क़ुरान फरमाए थो, इन इद्दत अश्शूर इंदल्लाह इस्ना
10 शहरन फी किताबिल्लाह, अल्लाह ताला जिने आसमानन के पैदा कियो, अल्लाह ताला जिने जमीनन के पैदा कियो, 4 महीना इज्जत वाला। घणा महीना? महीनन जो तइदाद घणो 12, ऐं उन मां इज्जत वाला महीना घणा? 4 महीना। उन मां हिकिड़ो ज़ुल्क़ाद जो महीनो, ॿियो ज़ुल्हज जो महीनो, टियों मुहर्रम जो महीनो, ऐं चौथो रजब जो महीनो। अरबन में हिकिड़ो कबीलो मुज़र, उलमा के ख़बर आहे त मुज़र वारा रजब जी घणी इज्जत कंदा, तंहिंजे करे हदीस पाक में ईंदो आहे रजब मुज़र। रजब जेको आहे मुज़र जो महीनो सरबो आहे, इहो हुर्मत ऐं इज्जत वारो महीनो आहे। असांजे ॿारड़े में बि मशहूर आहे, इन महीने जे अंदरि जेकॾहिं माण्हू रुपयो ॾे त 1000 रुपए जो सवाबु। अदा ॿुधो अथव न? इहा रजब जे महीने जी इज्जत आहे। तंहिंजे करे रजब जो महीनो मेराज जो महीनो बि सरबो आहे न, इहो एॾो फज़ीलत ऐं बरकत वारो महीनो आहे। तंहिंजे करे इन महीने जे अंदरि हे जलसा हूंदा आहिनि। असां वटि मदरसनि में फरागत थींदी आहे। तव्हां ॾिसंदा त केतिरा बचड़ा उन्हनि खे दिस्तार सजाई वेंदी आहे, केतिरियूं नियाणियूं उन्हनि जी चादर पोशी थींदी आहे। महीने ऐं मदरसनि जी तालीम जो आगाज़ शवाल खां थींदो आहे ऐं इख़्तिताम रजब जे अंदरि थींदो आहे। अहिड़े बाबरकत महीने जे अंदरि थींदो आहे। तंहिंजे करे हिन पुरफितन दौर जे अंदरि मुंहिंजी तव्हांखे वसियत आहे, अल्लाह जे वास्ते पंहिंजे नियाणियुनि खे दीन जी तालीम पढ़ायो, अल्लाह जे वास्ते पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम पढ़ायो, अल्लाह जे वास्ते पंहिंजे घरनि में दीन जी तालीम हलायो, अल्लाह जो ज़िक्र हलायो। पोइ ॾिसो त असांजे घरनि में कीअं थी बरकत थी, पोइ ॾिसो त असांजे घरनि में कीअं थो इत्तिफ़ाक़ ऐं इत्तिहाद अचे। अॼु हे शइ हली हुई असांखे, उहा शइ ई न रही। तंहिंजे करे मुंहिंजे तक़रीर जो मक़सदु इहो हुयो त अल्लाह ताला जो ज़िक्र घणो, ऐं अल्लाह ताला जे ज़िक्र जे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो पियो हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम, अल्लाह से तव्हांजे मथां रहमत मोकिलींदो। छा मोकिलींदो? रहमत मोकिलींदो। व मलाइकतु, अल्लाह जा मलाइका बि तव्हांजे मथां रहमत मोकिलींदा। लियुख़रिजकुम मिनज़-ज़ुलुमाति इला-नूर, तव्हां उदाइन खां नूर जी तरफ़ हलाईंदो। कंहिंजी तरफ़ ईंदो? नूर जी तरफ़। नबी से फरमाइनि था इंसान जी दिल ते शैतान पंहिंजी सूंड रखंदो आहे, पोइ जॾहिं अल्लाह खे यादि कंदो आहे त शैतान भॼी वेंदो आहे। अल्लाह खे यादि कंदो आहे त शैतान भॼी वेंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला जी यादि में असां कोताही न कयूं। नबी साईं हर दम अल्लाह जो ज़िक्र कंदा। अल्लाह से फरमाए थो तहियतुम यौम यल्क़ौनहु सलाम, अल्लाह ताला जो तहियो क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह सां मुलाक़ात कंदासीं, अल्लाह से अस्सलाम अलैकुम चओ। अदा कहिड़ा आहिनि जेके पंहिंजे रब सां मुलाक़ात चाहिनि था? अल्लाह से फरमाए थो फमन कान यरजू लिक़ा रब्बी, जेके पंहिंजे रब सां मुलाक़ात करणी आहे न, फलयअमल अमलन सालिहा, नेक अमल करे, जुस्तजू करे, मेहनत करे, ऐं वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा, ऐं अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न करे। तंहिं करे पोइ ॿुधायमि शिरक ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकिड़ो शिरक जेको मां त सैयद आहे, मूंखे त ख़बर आहे, असांजे वॾनि जी क़बरनि ते जेतिरो शिरक थींदो आहे, असां मुस्लमाननि में ख़ुदा जी पनाह, अल्लाह ताला असांखे शिरक खां बचाए। इहो ज़ाहिरी शिरक, उहो त असां खां निकिरी चुको आहे, पर असां में बातिनी शिरक आहे। उहो कहिड़ो? रिया। निमाज़ पढ़ो इन जे करे त माण्हू मूंखे निमाज़ी चवनि, तक़रीर कया त इन जे करे त मूंखे माण्हू मौलवी सॾनि, अज़ीज़ दोस्तो सदको ॾिया त इन जे करे त माण्हू मूंखे सखी सॾनि, कोशिश जदोजहद कया जमीयत उलमा इस्लाम जे कम में, इन जे करे त माण्हू मूंखे मुजाहिद सॾनि। इन शिरक खां बि असांखे बचणो आहे। पोइ अल्लाह ताला जो सलाम ईंदो, अल्लाह ताला जी मुलाक़ात थींदी, ऐं असां वटि सलाम अस्सलाम अलैकुम हले वियो आहे। नबी से फरमाया अफ़शु सलाम, सलाम खे आम कयो, सलाम खे आम कयो। मां तव्हांखे सलाम ॾियां थो, ॾिसो जवाबु घणा था ॾियां, अस्सलाम अलैकुम जज़ाकुमुल्लाह खैर। तंहिंजे करे अज़ीज़ो सलाम आम कयो। हाणे को चवे थो या अली मदद, को चवे थो जेको आहे मौला अली मदद, को चवे थो या गौस मदद, या असांजी सिंधी में भली करे आयो खुशामदीद, या अरबन में भी ॿिया लफ़्ज़ आहिनि। अज़ीज़ दोस्तो इन सभिनी लफ़्ज़नि खे छॾे उहे लफ़्ज़ चवंदा आहिनि जेके क़ुरान तालीम ॾिनी आहे, अस्सलाम वालेकुम वअदलहुम अजरन करीमा। अल्लाह ताला हिकु त उनखे दीदार कराईंदो, ॿियो उनजे लाइ अजर अज़ीम तयारु कराईंदो। नबी से फरमायो अल्लाह से सां मुलाक़ात कंदो। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा जेके पंहिंजे अल्लाह सां मुलाक़ात कंदा हर रोज़, अल्लाहुम्मा इजअलना मिनहुम, मां दुआ घुरां थो अल्लाह से असांखे सभिनी उन्हनि में करे। अदा कहिड़ा आहिनि जेके रब जी रोज़ मुलाक़ात खपे? दुनिया में त अल्लाह जी मुलाक़ात नथा करे सघूं न, उते रोज़ अल्लाह जी मुलाक़ात। हिकिड़ा अहिड़ा बि हूंदा, हिकिड़ा हूंदा उनखे हफ़्ते में मुलाक़ात, हिकिड़ा बि हूंदा जेके साल में मुलाक़ात।
हर कंहिंजा पंहिंजा अमल आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह से फरमाए थो या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। ऐं नबी असां तोखे मोकिलियो आहे शाहिद करे, असां जे लाइ क़यामत जे नबी से शाहिदी ॾींदा। तंहिंजे करे नबी से फरमायो क़यामत जे हिकिड़ा ईंदा, मां चवंदुमि या रब्बी हाउलाए उम्मती, हे रब से मुंहिंजा उम्मती आहिनि, रब से मुंहिंजा उम्मती आहिनि। अल्लाह से फरमाए थो तुंहिंजा उम्मती न आहिनि। फ़इन्नका ला तदरी, मुस्तफ़ा तोखे ख़बर न आहे तुझे वफ़ात खां बाद में हिननि बिदअतूं ईजाद कयूं। तंहिंजे करे सुन्नत खे पैदा कयो, बिदअत खे छॾे ॾियो। नबी से फरमायो जेको बिदअत जी इज़त करे उन इस्लाम जे ठाहिण ते मदद कई। रसूलुल्लाह असांजे मथां शाहिद थींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां पाणी अचे पियो त नबी से फरमायो त मां पंहिंजी उम्मत ते शाहिद थींदुमि। तंहिंजे करे अज़ीज़ दोस्तो क़यामत जे ॾींहुं ईअं न त मुहम्मद असांखे मुंहुं ई न लाहे, अहिड़ा अमल न कयूं जो नबी से जॻह असां शर्मायूं। वो मुबश्शिरन, रसूलुल्लाह असांखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियण वारो। व नज़ीरा, जेको अल्लाह जो ख़ौफ़ नथो करे पियो, कुफ्र में आहे, उन्हनि खे रसूलुल्लाह ढुॼारे थो। वदाइयन इलल्लाह, रसूलुल्लाह केने सॾनि था? अल्लाह जी तरफ़ सॾनि था पिया। अल्लाह जी तरफ़ सॾण वारो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। तंहिंजे करे नबी साईं जी दावत खे असां क़बूल कयूं था न बाबा। नबी से फरमायो मां दावत ॾियां थो, मां दस्तरखान विछायां थो, अल्लाह तबारक व तआला जो दाई आहे, पोइ जेको मुंहिंजी दावत खे क़बूल करे थो उहो जन्नत में दाख़िल थींदो। वो सिराज मुनीरा, ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सिराज आहे। हे सिराज न सिज खे बि सॾींदा आहियूं, पर दुनिया जो सिज इहो आहे जेको उभरियो आहे, ॼाण रहण वारो आहे न। पर मोहम्मद मुस्तफ़ा जे लाइ अम्मा आयशा फरमाए थी त लना शम्सु वलिल आफाक शम्सु, असांजो बि सिज आहे ऐं हिन आसमान खे बि सिज आहे, पर हो सिज लही वेंदो आहे, असांजो सिज उभरियो आहे त क़यामत ते लहंदो ई न इंशाअल्लाह। असांजो नबी ख़ातमुन नबी आहे न बाबा। नबी से खां बाद में ॿियो को नबी कोन्हे न। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिराज आहे। ॿी सिराज जी माना आहे ॾीओ, त जीअं ॾीओ हूंदो आहे न, उन मां ॿियो ॾीओ बि ॿरंदो आहे, टियों ॾीओ बि ॿरबो आहे। ॾीआ ॿारींदा वञो, ॿारींदा वञो, जाम ॾीआ हिकु ॾींहं में तव्हां ॿारे सघो था। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾीओ आहे। असां जेके असांजे क़ल्ब में क़ुरान आहे, असांजी ज़बान ते कलमो आहे, इहो असांखे कंहिंजे ॾींहं खां मिलियो आहे? चओ मोहम्मद मुस्तफ़ा जे ॾींहं खां मिलियो आहे। तेगे वसराज मुनीरा। अल्लाह तबारक व तआला का दुआ है जेको कुछ मां जो अल्लाह से असा के अमल जी तौफीक अता फरमाए, अल्लाह से क़यामत जी हसरत का बचाए, ता जे असा जे अचण के वेण के मकबूल है मंजूर फरमाए। हिन मदद से के अल्लाह से ता क़यामत आबाद है शादाब फरमाए। जिन दोस्तन भी ताउन किया उन जे लाए अल्लाह से का दुआ है, अल्लाह ताला उन जे ताउन के मकबूल है मंजूर फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।